हथ में असांखे ॻाढ़ा झंडा, हथ में असांखे ॻाढ़ा झंडा, जीए सिंध जा बैनर बाठा। हथ में असांखे ॻाढ़ा झंडा, जीए सिंध जा बैनर बाठा। राह असांजी झले न सघंदी, बंदूकनि जी ठाठा, बंदूकनि जी ठाठा। अॼु न क़ौमी महल में शरीक थींदड़ मुंहिंजी भेनरूं, सिंध एक्शन कमेटी जा लीडर हज़रात ऐं सिंध जा सपूतो, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैद, जीए शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी। शुरूआत कयूं था ऐं आख़िर बि कंदासीं उहो पंजाब। शोरश काश्मीरी पंजाब जो हिकिड़ो तमामु वॾो लेखक आहे। उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त जॾहिं ॿाहिरियां ताक़तवर हुकुमरान पंजाब ते हमिलो करणु ईंदा तॾहिं हुननि हिकिड़ो ऑर्डिनेंस कढी छॾियो। सिकंदर आज़म जेके चवनि था उन ऑर्डिनेंस कढियो त असां जॾहिं बि पंजाब में अचूं त ख़ासि तौर ते पंजाब जे औरतुनि खे सुथड़ू पातल न हुजनि, पर उन्हनि खे गोॾूं पातल हुजनि, गोॾ पातल हुजे। ऐं पोइ पंजाब जूं औरतुनि सिकंदर आज़म जे उन हुकुम खे पंहिंजो कल्चर करे छॾियो। हाणे ज़रे घटि पंजाब जूं औरतूं अञा ताईं गोॾ पाईंदियूं। पोइ हुननि सम्झो पाण था त गोॾ छो? हुकुमराननि चयो त जीअं तकलीफ़ न थिए, जीअं माना अचो तकड़ में माना तकलीफ़ न थिए, कमु माना वंधक थी वञे। ऐं सिंध अलाउद्दीन खिलजी जॾहिं सिंध ते का कई, असांजा नौजवान शहीद थी विया, त बाघुल बाई औरतुनि खे वठी वञी सभिनी औरतुनि सां क़ुर्बानी पेश कई, पर धारियुनि जे आॾो जेको आहे पंहिंजो पाण खे पेश न कयो। ऐं उन हुकुमरान खे भागू भान चयो त भला हिकिड़ी बानी मानी विहारे मोकिल, चओ त हीअ बाग़ी आहे। इलाउद्दीन खे कहिड़ी ख़बर त हीअ बाग़ी आहे या बानी आहे? त भागू भान चयो जे गोली वेंदी गुज़रे त बि सॾबी दोदर भेण। माना असां गोली ॼण बि क़ुर्बान न कईसीं। होॾे त अञा ताईं सुथड़ू पातल आहिनि, अञा ताईं गोॾूं पातल आहिनि। तंहिंजे करे पंजाब खे ख़बर हुअणु घुरिजे त तव्हां भली पंहिंजो पाण खे मार्शल लेस सॾायो, पर तारीख़ में जेके बदतरीन शिकस्त खाधियूं आहिनि उहे पंजाबियुनि खाधियूं। हा, तव्हांजी शिकस्त जो अॼु पहिरियों पथर रखियो आहे असां हिते। तव्हां था चओ त सिंध खे विराईंदासीं। असांजा घणा दोस्त असां बि कॾहिं कॾहिं डिॼंदा आहियूं, भउ में चवंदा आहियूं नालो न खणंदा आहियूं। पोइ जीअं असांजी सिंधी औरतूं जेको आहे मुड़ुस जो नालो न खणंदियूं आहिनि, असां बि कॾहिं कॾहिं फ़ौज जो नालो न खणंदा आहियूं। मिड़ई इस्टेब्लिशमेंट हेॾा चई कमु टोपाए वेंदा आहियूं। फ़ौज खे ख़बर हुअणु घुरिजे त तव्हां खां असां वाक़ई डिॼूं बि अथा, भउ बि थिए थो, डिॼंदा बि आहियूं, पर सिंध असांजे हिन डिॼे भउ खां वधीक मुक़दस अहम आहे। असांखे पंहिंजी जानुनि जी परवाह न आहे। आसिम मुनीर कराची में अचे थो, चीफ ऑफ स्टाफ आहे, फ़ौज जो सरबराह आहे, अची सलमादान सां कचहरी करे चए थो त तव्हांखे नवां सूबा ठाहे ॾींदासीं। ISPR जो DG चए थो असांजी राय आहे त नवां सूबा ठहनि। ऐं हिननि जो सालो फ़ौज जो सालो मुहसिन नक़वी चए थो त नवां सूबा ठहनि। खेनि ख़बर हुअणु घुरिजे त पाकिस्तान सिंध जी मुहताज आहे, सिंध पाकिस्तान जो मुहताज न आहे। और
27 तो घर का मौज सां मौज हूं कोई न के बोल ॾेई वठंदा साथियो सिंधवासियो असीं वाज़े तौर ते चऊं था हाँ बाक़ी इहा ॻाल्हि सही आहे असां वटि 100 झंडा आहिनि साफ़ ई असां खां पुछंदा आहिनि त बसि 100 पार्टियूं आहियो गॾु छो थियो गॾु थियण जो सिंध थींदा आहिनि छा 100 झंडा आहिनि न 100 पार्टियूं पर छा ते गॾायूं वतन सिंध ते गॾायूं सिंध असांजी माउ आहे सिंध तारीख़ी वतन आहे असीं सभु आफ्ताब साहब मैं आपकी तौर से पहले आपसे सही जीएम से मुखातिब हुआ था फिर इमदाद मोहन शाह मुखातिब हुआ था फिर शहीद बशीर खान मुखातिब हुआ था हम उन सब भाइयों को सब उर्दू बोलने वाले भाइयों को अपना भाई समझते हैं जो सिंध को अपना वतन समझता है जो सिंध को अपना वतन नहीं समझता हम उनको अलग ऐलान कहते हैं कि हम उनको अपना भाई नहीं समझते जो सिंधी कौम का अपने आप को हिस्सा समझता है हम उसको अपना भाई समझते हैं इस वजह से ये जो 3 शैतान हैं कौन कौन से खालिद मकबूल सिद्दीकी मुस्तफा कमाल फारूक सत्तार इन्हनि खे ओचितो वरी ख्याल थियो आहे ही चवनि था त बाबा उर्दू ॻाल्हाइण वारनि खे ड्रामा करे चवनि था त लड़ोगे हथियार खणो अरे बाबा तव्हां सिंधी माण्हुनि जो विढ़ण ॾिठो ई कोन्हे सिंधी माण्हू जॾहिं विढ़ण सिखिया सिंधी माण्हू जॾहिं विढ़ण ते आया सिंधी माण्हू जॾहिं विढ़ण ते आया त तव्हांखे तव्हांजे शहरनि में जेको आहे सभु असां न विढ़ंदासीं उर्दू ॻाल्हाईंदड़ पंहिंजा भाउ आहिनि इन्हनि टिनिनि खे ॿुधायूं था त तव्हां जंहिं ॻाल्हि हथियार हथ में खयो सभ खां पहिरियों जेको आहे सिंध तव्हांखे जवाबु ॾींदी हथियारनि जे हूंदे बि तव्हांजो जीअण महिल जेको आहे हराम करे छॾींदासीं तव्हां मता तव्हांखे भलो हुजे असां सियासी माण्हू आहियूं ही सियासीअ सां तरीक़ो इख़्तियार कयो आहे हू चवनि था त विढ़ंदासीं तव्हां छा था चयो त हर सूरत में हर हाल में सिंध बचाईंदासीं हथ मथे खणी पंजाब खे ॿुधायो हथ मथे खणी फ़ौज खे ॿुधायो त कंहिं बि सूरत में कंहिं बि हालत में सिंध जो विरासत क़बूल कोन कंदासीं ऐं असांजा सभु दोस्त सहमत कोन्हनि सिंध खेल कमेटी असां सभु मुतफ़िक़ कोन्हनि असां साईं जीएम साहिब जा पोइ लॻायूं पर सिंध वासियों पंजाब वालों सोचियो मैं आपको एक और बात बताना चाहता हूँ हमारे सब दोस्तों ने जो साईं जीएम से के मुकम्मल पैरोकार भी नहीं है उनके कारकुन भी नहीं है उन्होंने ऐलान किया है अगर तुम विरासत से बाज न आए तो हम 43 वाली करारदाद से विथड्रॉ हो जाएंगे माना तो छा कंदो सिंध जी आज़ादी को ज़वाबी का वाह ही कोन्हे हिननि पाण चयो आहे तंहिंजे करे मुड़ी वञो सिंध जी विरासत वारी ॻाल्हि वापसि वठो सिंध जी विरासत जी ॻाल्हि वापसि वठो अॼु शुरूआत थी आहे सिंध सॼे पाकिस्तान जी जेको आहे त ख़ालिक बि आहे पालनहार बि आहे थर में तव्हां वञो उते बैनर लॻा पिया आहिनि त थर बदिलाईंदो पाकिस्तान 3500 मेगावाट बिजली थर मां पैदा थी थिए सिंध खे 1 मेगावाट बिजली नथी मिले उहो सभु जो सभु पाकिस्तान माना सम्झनि था पंजाब बाक़ी आहे बि त पाकिस्तान माना पंजाब आहे सिंध वासियो चिटी वाज़े नमूने सां पंहिंजे सिंध जी मालिकी कयो त यकीनी तौर ते असां सिंध जी मालिकी बि करे ईंदासीं यकीनी तौर ते जेको आहे असां अॻिते वधी साईं जीएम साहिब जे फिक्र खे कामयाब बि कराए ईंदासीं तंहिंजे करे असां अॼु सिंध जे नौजवाननि खां इहो रेफरेंडम था वठूं त पंजाब खे ऐं फ़ौज खे ख़ासि तौर ते हथ मथे खणी ॿुधायो त असांखे कहिड़ी बि सूरत में सिंध जी विरासत क़बूल नाहे त कन
खोले ॿुधो कन खोले ॿुधो कन खोले ॿुधो असां सभु रोड रस्ता बंदि कंदासीं तव्हांजा पंजाब जा रोड रस्ता बंदि कंदासीं 12 ॾींहं रोड बंदि थिया 12 ॾींहं रोड बंदि थिया तव्हांजो साह पियो निकिरे महीनो रोड बंदि थी वियो त तव्हां थींदा केरु आहियो जो सिंध खे ईअं विराए सघो इन करे असां विढ़ंदासीं बि असां जदोजहद बि कंदासीं ऐं हा रियाज़ साहिब मां अॼु चयो पंहिंजे कारकुननि खे मां पहिरियों दफ़ो चयो कारकुननि खे ऐं हाणे बि चवां थो त जॾहिं बि हिन सिंध जी विरासत जे बारे में तव्हां जुलूस कढी अचो पुरमन गिरफ़्तारी न ॾियो असां अॼु बि चयोसीं सरकार खे अचो गोलियूं हणो नंबर कंदासीं पहुची अचो गोलियूं हणो नंबर कंदासीं ऐं गिरफ़्तारी न ॾींदासीं गिरफ़्तारी न ॾिजो चवनि त भली गोलियूं हणो असांजे लाशनि जो जेको आहे तव्हां भली गुज़री वञो पोइ जेको आहे तव्हां लाश असां खणी भली वञी जेलनि में वाड़ियो इहे पुरमन सिंध जे वादे वारे मसइले ते गिरफ़्तारी सां न ॾींदासीं इहो असां ऐलान करे छॾियो आहे ऐं ख़ासि तौर ते ॿिया दोस्त भली हथ मथे रखणो और जेके जिस्कम शहीद बशीर खान जा कारकुन बीठा आहियो तव्हांखे हथ मथे खणी ॿुधाइणु घुरिजे पुरमन गिरफ़्तारी न ॾींदासीं महिरबानी